सिंध जा हर नंढा तोड़े वॾा शहर मौजूदा जमहूरी सरकार होने के बावजूद समूरे बुनियादी सहूलतुन का महरूम है। पर पैदावार ए कपड़े की इंडस्ट्री के लिहाज का सब का वधिक पैदावार ॾींदड़ सांगड़ जिले जो सब का वॾो शहर टंडो आदम चूंडियल नुमाइंदन यूनियन काउंसिलन तहलका म्यूनिसिपल समेत समूरे जिले इंतजामिया की बेध्यानी सब केतरनि मसइलनि के वर चढ़ी वियो है। तहलका म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेशन जिले हुकूमत के निज़ाम अचण खां पोइ माण्हुनि खे सर्विस ॾियण जो बुनियादी इंतजामी यूनिट लिखियो वञे थो। पर टंडो आदम की तहलका म्यूनिसिपल हितां जे शहरनि खे पीअण जे साफ़ पाणीअ खां वींदे सेवरेज जे निज़ाम तोड़े सफ़ाई सुथराई के लिहाज का नरगो गाफ़िल बणियल आहे। पर तहलके में भर्ती कयल समूरा नंढा तोड़े वॾा मुलाज़िम माण्हुनि जे मसइलनि ॾांहुं ध्यानु ॾियण बजाय सॼो ॾींहुं पंहिंजा पेट भरण था चाहिनि। सफाई मामले में जो मुचार्ज होती है उन्हें का स्ट्रिक्टली ॾींहुं रहता हूँ कोशिश कंदो आहियां और खुद लोकल आहियां ते जो परे जो न आहियां जी आयो आहियां तो मुझे पाण सफाई मामले में घणो ध्यानु ॾिनो। मुझी कोशिश हूंदी है तो सेहत रोशनी ऐं सफाई टे शयूं हुजनि उन्हनि खे वधीक अहमियत ॾींदो आहियां। जिते मूं ॾिठो आहे त हिन में स्टाफ जी थोड़ी कमी आहे। स्टाफ असां गवर्नमेंट खे लिखियो आहे इन सिलसिले में थोड़ो कुछ इलाइक़ा असांखे जी हफ्ते में सफाई करा था पवनि। स्टाफ मिली वञे तो असांजी रोज़ी सफाई थी वञे। ये थोड़ा मसइला आहिनि। वॾो शहर आबादी वधे पई मेन रोड पासन खां ॾिसूं था त जेके बि बाईपास ठहियल आहिनि उन्हनि जी रस्तनि जी अहिड़ी ज़बूनत आहे उन लाइ असां ख़ुदि रिक्वेस्ट कई आहे MP साहिब खे ऐं ॿियनि DC साहिब वारनि खे त असांखे रस्ता रोड ठाहिराए ॾिना वञनि त उहे ॿाहिरां जेके वॾी सवारियूं न लॻनि थियूं उन करे उहो मसइलो थोरो थिए थो। बाक़ी इंक्रोचमेंट जे सिलसिले में मूं अचण सां ॾाढो एक्शन कयो। तक़रीबन रेड़ा जेके मोबुल रेड़ा वग़ैरह उहे असीं पाण हटाराईंदा आहियूं। छपरा वग़ैरह बि हटाराया आहिनि तव्हांजो शायदि हूंदो तव्हां अॻे बि अख़बार में पढ़ियो हूंदो। मुंहिंजे अचण सां त पाण इंक्रोचमेंट मूं घटाराई आहे वधाईंदा आहियूं। डिस्ट्रिक्ट डेवलपमेंट कमेटी हूंदी आहे असांजो चेयरमैन साहिबु आहे उन्हनि असांखे कल्ह परमिशन ॾेई छॾी आहे। असां NIT लाइ गवर्नमेंट खे लिखियो आहे। इंशाल्लाह जीअं ई असांखे लेटर मिलंदो असीं कमु कराईंदासीं NIT कराईंदासीं। इलाही महिरबानी आहे। शहर में जेका बि ड्रेनेज आहिनि से पंहिंजे कमु कनि पिया ऐं लाइट जो थोरो शॉर्टेज जो मसइलो थियो उन्हनि में सिटी जल्दी असांखे चयो वेंदो असांजो स्टाफ शॉर्ट आहे ऐं जॾहिं वरी अंदरि खां ठहनि था स्टाफ इलाही मुक़ररु कयो ॻाल्हि सुन इहा आहे त जेके हिते माण्हू म्यूनिसिपल में मुक़ररु कया विया आहिनि उनखे लफ़्ज़नि में चई सघिजे थो उहे हिकु क़िस्म जा थापियल माण्हू आहिनि। उहे डिपार्टमेंट जा माण्हू ई कोन उनखे हलाए सघनि। छा त इहो घुरिजे त हिते माण्हू उहे कया आहिनि जेके हिन फील्ड सां लाॻापियल हुजनि त उहे निज़ाम खे हलाए सघनि। हिते हाणे तव्हां कलेक्टर कैंप लॻी आहे टंडे आदम शहरनि जी वैक्सीनेशन कई वई आहे ऐं PIC जूं टेस्टूं कयूं आहिनि। टंडे आदम जी 8 हेपाटाइटिस C थी आहे पर सबबु आहे त साफ़ पाणी कोन्हे को ऐं उहो पाणी जो सिलसिलो सॼो म्यूनिसिपल जे हवाले कयल आहे। साफ़ पाणी मुहैया हिते जी म्यूनिसिपल कंदी। हिते जो टांकियूं ठहियूं आहिनि सॼा फिल्टर प्लांट ठहियल आहिनि हुन जो को अमलो मुक़ररु कयल न आहे ऐं सॼो हिते निज़ाम डाउन लॻो पियो आहे। टंडो आदम शहर में दाख़िल थींदे ई उहो महसूस थींदे लॻंदो आहे त हिते तहलका म्यूनिसिपल समेत कंहिं बि इंतज़ामिया जो नालो निशान मौजूद न आहे। टंडो अलाया रोड गौसिया कॉलोनी जुम्मन शाह खैर मोहम्मद ॻोठ ऐं अलाया रोड समेत समूरे शहर जो कॉलोनियूं तोड़े मोहल्ला सेवरेज निज़ाम निकास जो बेहतर ज़रियो न हुजण करे शहर जो अक्सर कॉलोनियूं ऐं मोहल्ला पाणीअ में बुॾल नज़र अचनि था। टंडो आदम शहर लाइ हिते केतिरनि बुनियादी सहूलियतुनि जी अणाट आहे। उते तहलका अस्पताल खां वींदे नंढनि तोड़े वॾनि हेल्थ सेंटरनि ते सिहत जूं सहूलियतूं न हुजण जे बराबरि आहिनि। लख करोड़ पंहिंजी बचत रखंदड़ जेका म्यूनिसिपैलिटी आहे अगरि अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हिते 2.5 लख आबादी जे शहर में सफ़ाई जो निज़ाम त न हुअण जे बराबरि आहे। जिते 5000 मेयूं आहिनि उहे रोज़ निकिरनि थियूं जंहिंमें रोडनि ते अचनि थियूं त उते जेको माण्हुनि जो अच वञु एतिरी त मुश्किल हालात में पइजी थी वञे जो पैदल माण्हू ॿाहिरि कोन थो सघे। सफ़ाई जे हवाले सां आहे ॿियो त इंक्रोचमेंट बि एॾी वधीक आहे जो माण्हू पंधु हलण खां जेकॾहिं मरीज़ इतफ़ाक़ सां जेकॾहिं कोई कंहिंखे मरीज़ खे हॉस्पिटल खणी अचणो पए त माना उते जेको थो कलाकनि जा कलाक उन ट्रैफिक जे माहौल ऐं इंक्रोचमेंट जे वधंदड़ सूरत हाल में जेको थो उते फासो थो पए। जेका सूरत हाल तव्हांजी कैमरा जी अखि ॾिसंदी हूंदी हिते जेको सो म्यूनिसिपैलिटी जे गेट खां वठी लतीफ़ गेट ताईं सवन जी तइदाद में दुकानूं आहिनि। उते रेड़ी वारा ॿाहिरि वेठल आहिनि उते इंक्रोचमेंट वधियल आहे। असां बार त TMO खे रूबरू मिलिया आहियूं ऐं एप्लीकेशन बि ॾिनियूं अथऊं त महिरबानी करे जेको सो ही मसइला हल कयो लेकिन हू ॿुधण लाइ तयारु कोन्हनि। हू ॿुधण में छा लाइ थियो त हू हिन इलाइक़े जा आहिनि ई कोन।
हिसाब सां हिते आया आहिनि उन्हनि जी पोस्टूं बि ॿियनि डिस्ट्रिक्ट में आहिनि सिर्फ़ु बल्दिया हिते जेको सुखी सतह बि आहे म्यूनिसिपैलिटी आहे पैसा जेको पंहिंजी रखंदड़ आहे उन हिसाब सां हिते पंहिंजा सरसूख रखंदड़ माण्हू ऐं शख़्सियतूं इदारनि खे पास कंदे तरीक़े से वेहनि था ऐं करप्शन जा जेके रिकॉर्ड तोड़े रहिया था वञनि 2.5 लख आबादी ते मुश्तमिल टंडो आदम शहर जे रहवासियुनि खे पीअण जे साफ़ पाणीअ लाइ करोड़े रुपयनि में ठारायल 7 ट्रीट प्लांट मां हिकु सही आहे बाक़ी माण्हू जर जो पाणी इस्तेमाल करे रहिया आहिनि होॾा टंडो आदम शहर में गुज़िरियल हुकूमती दौर में ठहियल रेस्ट हाउस पिणु रिपेयर जो कमु मुकमिल न हुअण सबबि तालाबंदी जो शिकार आहे को फिल्टर प्लांट आहिनि खुशनसीबी हुई असांजे टंडे आदम वारनि जे लाइ जिन खे 6 पाणी जा फिल्टर प्लांट लॻाए ॾिना विया हुआ पर हितां जी जेके एडमिनिस्ट्रेशन आहे उन जी नाअहली जे सबबि उहे 6 जेके फिल्टर प्लांट आहिनि उन्हनि मां 3 त जेके आहिनि से बिल्कुलु बंदि पिया आहिनि ऐं उन 3 जेके फिल्टर प्लांट हली रहिया आहिनि उन्हनि में बि फिल्टर वग़ैरह उहे लॻल न आहिनि ऐं उहो गंदो पाणी जेको आहे सो अचे थो ऐं उन गंदे पाणी खे माण्हू जेको मेरो पाणी जेको माण्हू इस्तेमालु कनि था उन सां सख़्तु ते वॾो असरु पए थो ऐं माण्हू काफ़ी जेके आहिनि से बीमारियुनि में मुब्तला आहिनि तक़रीबन माण्हू इहो चवंदुसि त 50% जेके आहिनि से माण्हू हिते जेके आहिनि से कारी कामनि में ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि में जेके आहिनि से वरितल आहिनि सांगड़ ज़िले में सिंध जो वाहिद ई शहर आहे जंहिंजी माज़ीअ जी तारीख़ हिकु मॉडल शहर तौरु सुञाती वञे थी पर गुज़िरियल केतिरनि सालनि खां लाॻापियल अख़्तियारनि जे बेध्यानी सबबि शहर दज़ धूड़ तइलीम ऐं सिहत जे अणहूंद रोडनि जे ज़बून हाली समेत अहिड़नि त मसइलनि जे वर चढ़ी वियो आहे जो उहे मसइला खुटण बजाए वधी रहिया आहिनि टंडो आदम शहर में शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे नाले सां मंज़ूर थियल बस टर्मिनल जा करोड़े रुपया मंज़ूर थियण जे बावजूदि उन जो कमु अञा ताईं मुकमिल न थी सघियो आहे पर ॿीणो शहीद राणीअ जे नाले सां मंसूब थियल बस टर्मिनल जो नालो हिकु बाअसर शख़्सियत जे नाले सां मंसूब कयो वियो आहे सिंध जे समूरनि शहरनि जी पंहिंजी अलॻि हैसियत रखंदड़ टंडो आदम जो ई तारीख़ी शहर चूंडियल नुमाइंदनि समेत समूरनि लाॻापियल अख़्तियारनि जे बदउनवानियुनि करप्शन अकरबा परवरनि समेत केतिरनि मसइलियतनि जे शिकार बणियल हिन तारीख़ी शहर जी तरक़ीअ ऐं ख़ुशहालीअ ॾांहुं ध्यानु ॾेई जेकॾहिं हिन शहर जा मसइला हल न कया विया त सिंध जो ई तारीख़ी शहर पंहिंजी असलियत विञाए वेंदो